तारीख़ी फतह हासिल कई आहे पाकिस्तान। तोड़े जो भारत तमामु वॾियूं दावाऊं करे रहियो त असां वटि तमामु वॾा जदीद जहाज़ आहिनि, हथियार तमामु घणा आहिनि, तमामु वॾी लखनि जी तादाद में असांजी फ़ौज आहे, असां त पाकिस्तान खे हिकु मिंट में ख़तमु करे छॾींदासीं। पर उन ई पाकिस्तान रुगो 2-3 कलाकनि जी पंहिंजी कार्रवाई में औकात यादि ॾियारे छॾी भारत खे, ऐं भारत खे गोॾा खोलणा पिया ऐं वञी अमेरिका वटि मिंथ करणी पई त असांखे हिन जंग मां बचायो। त मजमूई तौर ते तव्हां इन सॼी इन हुकूमत जे इन किरदार खे ऐं ख़ासि तौर ते पाक फ़ौज जी जेके इन कार्रवाइनि खे कीअं था ॾिसो? थैंक यू रज़ा, प्रोग्राम में घुरायो। यकीनन ही जेका सूरत हाल ओवरऑल रही अप्रैल खां वठी पहलगाम जे वाक़े खां वठी ऐं कंटिन्यूअसली सभिनीनि ॾिठो हुआसीं ऐं जेका कार्रवाई कई असांजे पाक फ़ौज कई उहा मां सम्झां थी त तारीख़ में अमर आहे उहो किरदार। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तानी अफ़वाज पाकिस्तानी क़ौम कंटिन्यू 20 सालनि खां जंगी हालात में रही। तव्हांजे साम्हूं अफ़गानिस्तान जी सूरत हाल, अफ़गानिस्तान सां वरी तव्हांजे मुल्क में कंटिन्यू दहशतगर्दी रही। तव्हांजे हिकिड़े ॾींहं में 11 कुझु धमाका थींदा हुआ जंहिंमें सभनि जी तइदाद में असांजूं अमवात थींदियूं हुयूं। तव्हांजे साम्हूं पोइ तालिबान फैक्टर ऐं कंटिन्यूसली असां ते उहे हमला रहिया ऐं असां नफ़साती तौर ते एतिरो पाकिस्तानी क़ौम जेको आहे उन मसाइल मां गुज़री त जॾहिं ही जेको आहे उहो इंडिया जो जॾहिं मार्को आयो त पाकिस्तानी जेका क़ौम आहे उनखे इंटरटेनमेंट जे तौर ते वरितो, उनखे इंजॉयमेंट में वरितो। त असां वटि जेके तव्हां अगरि मेम ॾिठा हूंदा त उते पाकिस्तान जे दिलि जो आवाज़ु माण्हुनि कढियो पिए त बाबा जेका जंग उहा गर्मी में छो करे रहिया आहियो, असां वटि गर्मियुनि में माण्हू शादियूं नथा कनि, जंग था करियो। अहिड़ा खोड़ सारा जेके जहिड़ी तरह के असां उन्हनि शयूं हलायूं त बाबा असीं फतह कंदासीं, पोइ असांखे एक्ट्रेस ई मिली वेंदी ऐं असां हेॾा वेंदासीं, खोड़ सारियूं। त इहा हिकिड़ी नफ़साती जेका जंग हुई उहा पाकिस्तान क़ौम ऐं पाकिस्तानी अफ़वाज खटी। ऐं हुन में तव्हां ॾिठो नो डाउट तमामु पॉलिटिकल पार्टीज़ तव्हांजा मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ात हुआ, सियासी इख़्तिलाफ़ात हुआ, इशूज़ हुआ, पर जॾहिं ही मसइला इशू आयो त तमामु पॉलिटिकल पार्टीज़ हिकिड़े पेज ते बीठियूं, अफ़वाज सां गॾु बीठियूं। ऐं तव्हां ख़ुदि ॾिठो हूंदो त खोड़ सारे इशूज़ में असीं तनक़ीद कंदा हुआ, माण्हू इवन पाक फ़ौज ते बि तनक़ीद कंदा हुआ, इशूज़ ते तनक़ीद, पर जॾहिं हिन इशूज़ ते उहो सभु हिकु पेज ते बीठा ऐं सपोर्ट कई त बाबा जॾहिं असां ते अगरि को बि मुल्क हमलो कंदो त असां हुनजो भरपूर जवाबु ॾींदासीं। उनमें नो डाउट त तव्हांजी पाक अफ़वाज टिनी अफ़वाजनि जहिड़ी तरह सां चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो जेको तव्हांजो जेको आहे स्टेटमेंट तव्हां वठी हूंदी जॾहिं ॿाहिरि हुननि स्टेटमेंट ॾिनी हुई, उहो आउं सम्झां थी त सभिनीनि पाकिस्तान जो फ़ख्रिया पइजी थियो त बाबा असां जेको आहे तव्हां इहे इन ते ज़ोर थियण वारा न आहियूं असीं त बाबा तव्हां जेको आहे इंडिया सुपर पावर मुल्क पंहिंजे पाण खे टियों मुल्क थो सम्झे, तव्हां टियों सुपर पावर जेको आहे मुल्क थियण वारो आहे। उन सभिनी शयुनि जे बावजूदि उहो जहिड़ी तरह सां स्थिति ठाही ऐं जहिड़ी तरह सां असां उन्हनि खे जवाबु ॾिनो उहा तारीख़ यादि रखंदी। अच्छा, सिर्फ़ु तव्हांजे अफ़वाज जे न, तव्हां हिन में साइबर ते बि तव्हां जंग में उन में हावी रहिया ऐं जहिड़ी तरह सां असांखे त शायदि बहसियत पाकिस्तान जेको तव्हां अगरि इंडिया जे सहाफ़ियुनि जो ॿुधो हूंदो त IMF ते पलण वारो, IMF खाधो खाइण वारो शयूं त हू काउंट ई न कंदा हुआ, त उन्हनि खे इहो हो त शायदि ही मुक़ाबिलो ई न करे सघंदा। पर कंटिन्यू तव्हां जंगी हालात में रहण खे तव्हांजी ट्रेनिंग, तव्हांजा इशूज़ हुननि फोकस कयो पाकिस्तान जी अफ़वाज। असां पंहिंजे इंटरनल जेके शयूं आहिनि असां उनखे वधीक पावर आउं सम्झां थी त हिन में जेके तव्हांजा पड़ोसी मुल्क, तव्हांजो जो ख़ासि तौर ते चाइना तव्हांजी तमामु घणी सपोर्ट कई, तव्हांखे तुर्की तव्हां सां गॾु बीह रहियो, ईरान तव्हां सां गॾु बीह रहियो, सऊदी तव्हांखे सपोर्ट कई, त इन्हनि मुल्कनि जी सपोर्ट सां तव्हांखे मिलियो। ऐं तव्हां हिस्ट्री ॾिठी हूंदी त जॾहिं बि इंडिया पाकिस्तान ते हमलो कयो हूंदो, कार्रवाई कई हूंदी त इल्ज़ाम लॻाईंदो त पाकिस्तान हमेशह जेको अकेलो थी वियो हूंदो, उहो कॾहिं बि तव्हां जेको ॿिया मुल्क तव्हांखे हमेशह इग्नोर कंदा चवंदा तव्हां ग़लति आहियो। पर हिन वक़्तु तव्हां जेका स्ट्रेटजी ठाही उन में तव्हां इंडिया खे पहिरियों दफ़ो इहो थियो आहे जो इंडिया खे तव्हां अकेलो करे छॾियो। तमामु इंटरनेशनल कम्यूनिटी, इंटरनेशनल तव्हांजी जेका ख़ारजा पॉलिसी तव्हां बहितर तरीक़े सां हलाई ऐं तव्हां मुल्क उहो चवण ते मजबूर थी विया त इंडिया ग़लति आहे। ऐं हिन टाइम ते मां सम्झां थी त चेयरमैन बिलावल भुट्टो तमामु बहितरीनु किरदारु रहियो त जहिड़ी तरह उन इंटरनेशनल मीडिया खे फोकस कयो ऐं इंटरनेशनल मीडिया खे जेको रिस्पॉन्स ॾिनो त बाबा असां हिन वक़्तु गॾु आहियूं ऐं जेके शयूं तव्हां तनक़ीद कयो था त बाबा दहशतगर्द आहिनि, इहे आहिनि, उहे शयूं न आहिनि ऐं असां बहितर ॾिसो। आउं सम्झां थी त नो डाउट
तारीख़ लिखी वेंदी ऐं तव्हांजो ईंदड़ नस्ल तव्हांजो सिलेबस में पढ़ायो वेंदो त कॾहिं बि जेको कंदा न त इहो सोचियो वञे त बाबा पावर आहे या हुन वटि तइदाद वॾी आहे, हुन वटि जेको इस्लाह वधीक आहे, शयूं वधीक आहिनि। न, जेकॾहिं तव्हांजी विल आहे, तव्हांजी यूनिटी आहे, तव्हां सोचो था त तव्हां जंग जेके आहे ऐं इहो जेका जंग आहे उहो इस्लामी अगरि असां नज़रिए खां ॾिसी वञूं त हमेशह इस्लाम जेके आहे उहो जंग तइदाद ते कोन खटी आहे, जज़्बे सां खटी आहे, जज़्बे सां खटी आहे। उहो जज़्बो जेको आहे तव्हांजे पाक फ़ौज में रहियो, जज़्बो तव्हांजे पॉलिटिकल पार्टीज़ में रहियो, उहो जज़्बो तव्हांजे पाकिस्तान अवाम में रहियो। जंहिं तव्हांखे हीअ जंग जेकी आहे उहो खटाए थो, यकीनन इहो क़ाबिल तारीफ़ ऐं तारीख़ यादि कंदी आहे। अच्छा राय साहब, तव्हां इन में पंहिंजो ॾियो असांखे राय ॾियो। ॿी हिकिड़ी शइ त जेके पाण 65 वारी जंग हुजे, 71 वारी, कारगिल वारी, तव्हां इन जो जेकॾहिं कंपेरिज़न कयो त हिन जंग खे माना तारीख़ में पाण केतिरी अलॻि ऐं नुमाया हैसियत ॾियूं था, उनजो कंपेरिज़न जेकॾहिं कयूं ऐं वाक़ई असां त हीअ जंग जज़्बे सां विड़ी आहे ऐं इन मां ॻाल्हि हिकिड़ी साबित थी वई त जदीद जहाज़ हुन वटि हुयो, राफेल जहिड़ो जहाज़ बि असां किराए असां साबित कयो त जंग जहाज़ न विढ़ंदा आहिनि, पायलट विढ़ंदा आहिनि। त मतिलबु जेको इंसान जो जेको जज़्बो आहे, जेको जवान जो जेको जज़्बो आहे, जेको विढ़े थो, असल जंग उहो खटाईंदो आहे। ज़ोहिबा ॾिसो, जेकॾहिं असां मुसलसिल पाकिस्तान ऐं इंडिया जी जेका तारीख़ ॾिसूं था उहा हमेशह तमामु टेंस्ड तारीख़ रही आहे। उन्हनि जा तालुकात कॾहिं बि पाण में को आइडियल तालुकात न रहिया आहिनि। हाणे 65 जी जंग हुजे, 71 जी हुजे, या जेको हाणे वरी प्लस कारगिल जंग बि असां विड़ी आहे, उनखां ॿिया नंढा वॾा तमामु घणा महाज़नि ते जंग हमेशह रही आहे। बुनियादी तौर ते हीअ सॼो हिन ख़िते में जेको पावर आहे उनजे बैलेंस जी जंग आहे। इंडिया हमेशह इन ज़ोम में रहियो आहे, इन ख़ाम ख़याली में रहियो आहे त हू हिन ख़िते में तमामु वॾो मुल्क आहे, तमामु वॾी इकोनॉमी आहे उन्हनि जी, ऐं उन्हनि वटि तमामु वॾी आर्मी आहे, ऐं पाकिस्तान खे हमेशह हू हिकु नंढो मुल्क सम्झंदा आहिनि, हिकिड़ो ग़रीब मुल्क सम्झंदा आहिनि। ऐं हुननि पाकिस्तान खे हमेशह इहो पे तसवुरु कयो त असां जॾहिं चाहियूं, जीअं चाहियूं, असां पाकिस्तान ते हमिलो कंदासीं ऐं चंद ॾींहंनि में पाकिस्तान फ़तह करे वठंदासीं। हिन दफ़े बि जेका मोदी सरकार जी जेका जारियत हुई, उहा जारियत इहो ॿुधाए पई, छो जो तमामु हिकिड़ो हुननि जो इंटरनल हिकिड़ो दहशतगर्दी जो वाक़ियो हुयो पहलगाम में, ऐं पहलगाम जे वाक़े खे बुनियादु बणाए, यानी पहलगाम जो वाक़ियो अञा जीअं ई थियो आहे मीडिया ते ख़बर आई आहे त हुननि जी पूरी जेका गोदी मीडिया हुई उन्हनि इहो इल्ज़ाम लॻाइणु शुरू करे छॾियो त इहो जेको वाक़ियो आहे इन जे पोयां पाकिस्तान आहे, ऐं पाकिस्तान ते दहशतगर्दी जे इल्ज़ाम इन खां अॻु में बि हू हणंदा रहिया आहिनि। ऐं हुननि हिकिड़ो माइंड सेट तयारु करे ऐं पोइ पाकिस्तान जी जेका ख़ुदि मुख़्तियारी आहे उन ते ईअं वार कयो त राति जे अंधेरे में तमामु घणी, मतिलबु मां सम्झां थो त राति जा 3 साढा 3 पिया थियनि जंहिं हिननि बहावलपुर ते अटैक कयो ऐं फ़िज़ा खां फ़िज़ा में हवाई हमला शुरू कया ऐं हुननि रॉकेट ते जेका लॉन्च कयूं। उन खां पोइ पाकिस्तान 3 ॾींहंनि ताईं पूरी दुनिया खे ॾिसंदो रहियो त दुनिया रिएक्ट कीअं पई करे, दुनिया छा पई चए हिनखे। असां सॼी दुनिया खे ॾेखारियोसीं त इंडिया जो चहिरो छा आहे, इंडिया कहिड़े तरीक़े सां पंहिंजे पाड़ेसरी मुल्क सां कहिड़े तरीक़े सां जारियत करे थी, बग़ैर कंहिं सबूत जे, बग़ैर कंहिं इल्ज़ाम जे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि चई छॾणु त बसि हिन में पाकिस्तान मुलविस आहे। तव्हां ॾिठो त पोइ 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं पाकिस्तान पंहिंजी सफ़ारती महाज़ ते कामयाबु थी वियो ऐं तमामु घणनि मुल्कनि सां हू पंहिंजी हिमायत वठण में कामयाबु थी वियो, हुन अमेरिका जो रद्द अमल बि ॾिठो, हुन यूरोप जो रद्द अमल बि ॾिठो, पोइ पाकिस्तान हुननि खे ॿुधाए करे, छो जो DGISPR जी इहा प्रेस कॉन्फ्रेंस हुई जंहिंमें DGISPR चयो उन्हनि खे, पाकिस्तान जी हुकूमत जे तरफ़ां, आर्मी जे तरफ़ां पैगाम ॾिनो त हाणे असां तव्हां ते वार कंदासीं ऐं उहो वार दुनिया ॾिसंदी त असां कीअं वार कयूं था। पोइ तव्हां ॾिठो त 4 कलाकनि जे अंदरि पाकिस्तान एयरफोर्स जी सिर्फ़ु कार्रवाई थी, अञा पाकिस्तान आर्मी ऐं पाकिस्तान नेवी का कार्रवाई न कई, सिर्फ़ु पाकिस्तान एयरफोर्स जा जेके असांजा जवान हुया, 15-16 नौजवाननि जी जेका टीम हुई, जॾहिं उहे फ्लाए कनि था त हू एतिरी हद ताईं उन्हनि खे नुक़सानु पहुचाइनि था त उन्हनि में हिकिड़े पायलट चयो त जेकॾहिं मूंखे वापसी जी कॉल न अचे हा त मुंहिंजे साम्हूं दिल्ली हुई, ऐं दिल्ली ते बि अटैक करे सघां पियो। त हुननि खे सॼी मतिलबु ख़बर पइजी वई त हाणे असां सां थिए छा पियो। फ़ौरन बिल्कुलु तव्हां ठीकु चयो त पोइ हू पाण विया आहिनि अमेरिका वटि ऐं अमेरिका खे हुननि इहा रिक्वेस्ट कई आहे त हाणे तव्हां इन में ट्रैकड़ी कराए असांखे इहा जंग बंदी कराए ॾियो। त पोइ मां सम्झां थो त पाकिस्तान ॿिन्ही महाज़नि ते, हिकिड़ो त पाकिस्तान इख़लाक़ी महाज़ ते पाकिस्तान जी तमामु वॾी फ़तह थी आहे, सिफ़ारती महाज़ ते पाकिस्तान जी वॾी फ़तह थी आहे, ऐं जंगी महाज़ ते त बिल्कुलु पाकिस्तान जी फ़तह आहे। सॼी दुनिया जा TV चैनल्स, अख़बारूं, जरीदा इहो लिखनि पिया त पाकिस्तान तमामु वॾे हिकिड़े फ़ौजी ताक़त जे रूप में हिन ख़िते में उभरियो आहे। मां सम्झां थो त बिल्कुलु इहा ठीकु ॻाल्हि आहे त इहो ईंदड़ नस्लूं बि इन वाक़े खे यादि कंदियूं। हीअ मुनफ़रिद वाक़ियो आहे, 65 खां बि 71 खां बि कारगिल वारे वाक़े खां बि इहो तमामु मुनफ़रिद वाक़ियो आहे। ऐं इन में मां ज़ोहिब साहब हिकिड़ी ज़रूरु ॻाल्हि कंदुसि त इंडिया जी जेका मीडिया आहे, जंहिं तरीक़े सां उन्हनि हिकिड़ो रोल इख़्तियार कयो ऐं जंहिं तरीक़े सां एक्सपोज़ भई बिल्कुलु कॉमेडी मीडिया आई, पर हाणे ॾिसो न हुनजो हशियर छा थियो आहे। ख़ुदि
हू जेका एक्सपोज थिया आहिनि उहे पंहिंजे अवाम जे अॻियां एक्सपोज थिया आहिनि। अॼु इंडिया जो अवाम पंहिंजी मीडिया तनक़ीद पियो करे, पंहिंजी मीडिया खे कूड़ो पियो चवे, पंहिंजी मीडिया लाइ उहो इहो लफ़्ज़ इस्तेमालु था कनि त बाबा असांखे तव्हां कूड़ ॾेखारींदा रहियो, असांखे तव्हां चयो त कराची तबाह थी वई, असांखे तव्हां चयो त इस्लामाबाद तबाह थी वियो आहे, असांखे तव्हां ॿुधायो त लाहौर तबाह थी वियो आहे। अहिड़ी त काई ॻाल्हि कोन थी आहे। त हाणे जेको ट्रस्ट आहे लाहौर ते खणी विया। एग्ज़ैक्टली, त हुननि जो जेको ट्रस्ट हुयो अवाम जो पंहिंजी मीडिया ते, उहो ट्रस्ट हाणे ख़तमु थी वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे पाकिस्तान जो अवाम पंहिंजो इंडिया जो जेको अवाम आहे उहो उन्हनि जा चैनल न ॾिसंदो, पाकिस्तानी चैनल ॾिसंदो, ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजे ख़्याल में धरती टीवी जा प्रोग्राम ॾिसंदा। ज़रूरु ज़रूरु।